ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं नाज़रीन। वफ़ाक़ी हुकूमत मुकम्मल तौर नाकाम थी चुकी आहे। मुल्क में महांगाई, गुरबत, फाका कशी उरूज ते आहे। वफ़ाक़ी सरकार सिंध जे बेटन समेत कुदरती वसीलन ते कब्ज़ो करण चाहे थी, जेको बर्दाश्त न कंदासीं। बुलार भुट्टो ज़रदारी सां तव्हां सां कुलो कुलो में मिलाए तव्हां अॻियां हूंदासीं, तव्हांजे पोयां हूंदासीं, हर तरीक़ में तव्हांखे गॾंदासीं ऐं हर कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। ऐं असीं जेसीं ताईं कठपुतली वज़ीर आज़म सिलेक्टेड वज़ीर आज़म जेसीं ताईं पाकिस्तान में मौजूदु आहे ऐं रियासत जो जेको कमु आहे, जेके रियासत जेका पंहिंजा हिकिड़ा रोबोट खणी पई अचे, इहे रोबोट खणी करे सिलसिलो न थींदो। जमहूरियत हुकूमत तरह सां आज़ादु न थींदी, पार्लियामेंट हुकूमत तरह सां आज़ादु न थींदी, त असीं इहे तहरीकनि जा सिलसिला, असीं इहो प्रेस कॉन्फ्रेंसूं, असीं मुज़ाहिरा, असीं शहर बंदि कराईंदासीं, असीं माण्हुनि ॾे बीहंदासीं, बाशऊर अवाम ॾे बीहंदासीं, हथ जोड़े अर्ज़ु कंदासीं। सिंधी बाशऊर सिंधी जा आहिनि जेके सिंध में रहनि था, ऐं असीं जेको आहे पीपुल्स पार्टी वारा सिर्फ़ु इन ॻाल्हि ते ई जेको आहे वफ़ा खे हदम कोन था थियूं त असां सिंध जे हिकु हिकु इंच जा वारिस आहियूं, असां मालिकी कंदड़ आहियूं। ऐं इनशाअल्लाह पीपुल्स पार्टी पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखियो आहे हमेशह, चाहे उहो मुहाजिर जेके उथिया हुया, जेके अलॻि सूबे जी ॻाल्हि पिया कनि, तॾहिं बि तव्हां ॾिसो त पीपुल्स पार्टी पंहिंजो चिटो मौक़िफ़ इहो ई ज़ाहिर कंदो आहे। मसूम मसूम सिंध न ॾिसूं, हींअर बेटनि ते बि पीपुल्स पार्टी पंहिंजो चिटो मौक़िफ़ ज़ाहिर कयो आहे। ऐं इनशाअल्लाह जेका इहे हाणे सेशन बि हले पियो सिंध जो, जेको घुरायो अथनि उन में बि जेका रेजुलेशन इहा ई पास थींदी, बेटनि जे ख़िलाफ़ असां बेटनि जा जेको आहे असां वफ़ा कोन ॾींदासीं। ऐं 18 तारीख़ ते जेको जलसो आहे उहा ॿिन्ही जी कड़ी आहे PDA में, जेका पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायंस जेका ठही आहे, जेका मूवमेंट ठही आहे, उहा न्याज़ी सरकार जे ख़िलाफ़ ठही आहे, जेको सिलेक्टेड आहे। तव्हां ॾिसो था त माशी तौरु पाकिस्तान केतिरो कमज़ोर थी वियो आहे। माशी तौरु पाकिस्तान जी जेका इकानमी आहे, जेका GDP ग्रोथ आहे, उहा माइनस में हींअर वञे पई। हींअर तव्हां ॾिसो त महांगाई उरूज ते आहे। हींअर तव्हां ॾिसो त जेके ग़रीब आहिनि उहे ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। हींअर ॾिसो त फाका कशी जी आलम में मजबूर आहिनि। हर माण्हू नफ़सियाती तौरु हींअर जेको आहे ज़हनी तौरु प्रेशर में आहे, ऐं इन जे ख़िलाफ़ ही जेका अलायंस ठही आहे। ऐं इनशाअल्लाह त अवाम जी ताक़त सां जमहूरियत पसंद जेके बि पार्टियूं आहिनि गॾु थियूं आहिनि, अवाम जी ताक़त सां हिनखे जनवरी खां अवल पंहिंजे घर भेड़ो कंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीपल्स यूथ ज़िला दादू जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर सदाम बुलहड़ो, नज़र पंवर, जमशेद सहोल, तश्कील बलहोड़, नेशनल प्रेस क्लब मेहड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अवाम वफ़ाक़ी हुकूमत खां बेज़ार आहे। वफ़ाक़ी हुकूमत PDM जे ऐलानियल जलसनि खां खौफ़ज़दा थी जलसनि खे नाकाम करण लाइ रुकावटूं विझी रही आहे। पंजाब पुलिस झंडा बैनर लाहे कंटेनर बीहारे छॾिया आहिनि, पर अवाम जे ताक़त खे लोढ़े छॾींदी। हुननि चयो PP पारां कराची में 18 अक्टूबर ते ऐलानियल जलसे जूं तयारियूं करे रहिया आहियूं। कराचीअ जे जलसे में भरपूर शिरकत कंदासीं। हुननि चयो त इमरान सरकार अवाम खे रिलीफ ॾियण बजाए सिर्फ़ गद्दारीअ जा सर्टिफिकेट ॾियण में पूरी आहे। हुननि चयो त कराचीअ में शहीद थियलनि खे भेटा ॾियण लाइ तक़रीब कोठाए रहिया आहियूं, जंहिंमें शहीदनि खे भेटा पेश कई वेंदी। मुल्क खे सिर्फ़ बिलावल भुट्टो बचाए सघे थो, अवाम बिलावल भुट्टो सां गॾु आहे। मेहड़ रिपोर्ट मोहम्मद अली शेख।